बाबा ये फरियादी और जवाबदार केड़ा साईं है ओके फरियादी जवाबदार वाली छा हूंदो आहे? बाबा फरियादी यानी दुआरी इन तो ते केस कयो आ। अब हाणे तहां हिन ते फरियाद कई आहे? बाबा पंहिंजो बयान शुरू कर ॿुधा हवाल पंहिंजो वकील साहब ॻाल्हाईंदो तूं ॻाल्हाईंदे पाण साईं न साईं मां ॻाल्हाईंदो मूं वटि एतिरो हाणे पैसो कोन्हे मां घणेई ख़र्च कयो आहे इन्हनि असांखे पैसा बि हिकिड़ी टिकड़ी जा लाइ घणा थो वठे हिकिड़े पने जा लाइ घणा थो पैसा त वठे यार रुपए हाली बाबा जज साहब जेको मूंखे बयान करनि बाबा सही हाणे बयान त वकील ॻाल्हाइण तूं लाज़मी आहे वकील मुंहिंजो आहे पोइ भले ॻाल्हाइजां हाली मूंखे बयान त करणु ॾे नी त मूंसां ना कहिड़ो थियो आहे वकील साहब इजाजत आहे इजाजत ओके चाचा से बयान शुरू कर जनाब आला बच्चन जी मां हुई पर उहे बि कंहिं टाइम में रुलाया येॾे काथे रस्तनि ते को काथे केॾी को काथे छॾे आई पोइ मूं वटि अची साम पई पोइ उन खे मां जेको खोराक खाधो जेको बादाम पिस्ता अले छा मां खारायो छा माई हुई छा के नालो छा हुयो साईं वक़्तु भरी हुई वक्त भरी हुई हाँ, मतलब ॿुधा बाबा सही बाबा मतलब मुझे ये समझो त बस मुझो हुन में साहब जैसा बि हिकिड़ी जेका रस्ते ते शइ हथ अचे हाणे अल्लाह साईं हुनखे पैदा कयो आहे मां हुनखे साम्हूं न ॾियां जैसा हाणे इंसाफ़ त तव्हांजे हथ में आहे पोइ मां उहा खणी पंहिंजे दरवाज़े ते अंदरि किले में ॿधी किले में ॿधी हिकिड़ो मिंट चाचा किले में ॿधी छा मतलब माई किले में कीअं ॿधई साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त हे तूं कंहिंजो बयान थो कई त किले में ॿधी जानवर हुयो छा मतलब हेॾे चाचा थोरो हिन ते तूं केस कयो आहे त केस कंहिंजो आहे या कहिड़ी शइ आहे जेको चई थो किले में ॿधो आहे साईं हे थोरो दरवाज़े खां निकिरी थोरो ईअं ॾिसंदी हुई जाती बाती पाईंदी मूंखे बहुत मां चवंदो वरी कंहिं गॾ जे पोइ हुन लॻी माना गॾ हुई हा ओके करना बाबा माई तो समझा माना तुझी गॾ हुई हा नहीं हाय शाबाश सही ठीक ठीक हाणे मुझे ये समझ मां पंहिंजे रूह सां पाली ओके मां खीर पीआरिया मां ले छा कई जैसा अर्ज़ ये आहे त मुंहिंजी गॾड़ीअ जेॾी महिल निकिरी वई त हिन जी बनी टपी वई ओके इन में को बि शक कोन्हे जॾहिं टपी त इहो जेको मवाली आहे इहो खजी जी ओट ॾेई वरी होॾऊं ज़िपका बि लॻा पिया आहिनि गॾ खे हाणे गॾ जा तराई कढी छॾी मवाली बाबा हे छा थो ॿुधां चए थो मुंहिंजी गॾ सां हिन कार्रवाई कई आहे जज साहब इंसान गलती जो घर है गलती मौका वाकई थी वही है चाचे जी गॾ सां वाकई ज़ाती थी आहे पर ईअं न थी आहे जज साहब ईअं न थी आहे कीअं थी आहे बाबा हिनजी गॾ मुंहिंजी बनी में आई अन्न खाए बि थी मां बि ताज़ो अन्न घरां खाई आयमि बनी में ॾिठमि त अन्न खाए थी बि थी माना ॿिन्हिनि ताज़ो अन्न खाधो तो बि खाधो गॾ बि खाधो जज साहब इजाजत दियो त मां कुझु ॻाल्हायां बाबा इजाज़त आहे ॻाल्हायो छो न ॻाल्हायो जज साहब जॾहिं असांखे ही ॻाल्हाइण ई नथा ॾियनि त पोइ असां वञूं बसि असांखे इजाजत ॾियो बाबा मसलो इहो आहे त तव्हांखे इजाज़त बिल्कुलु ॾियूं फ़ैसिले जी अदालत तव्हां जेको फ़ैसिलो अदालत करे उहो त ॿुधनी बाबा से तव्हांखे केस ॿिया बि मिली वेंदा बाबा हे चाचे न ॻाल्हाइण ॾिनो आहे त ख़ैर आहे वकील साहब नाराज़ न अदालत में तुंहिंजो 24 कलाक कमु आहे ख़ैर आहे हिन पैसा बि न आहिनि ॾिना ओधर ते वकील कयो अथसि साईं ख़ैर आहे भला दुनिया में इहो थींदो रहंदो आहे इन ॻाल्हि खे न कर बाबा तूं अदालत जेको बि फ़ैसिलो हाणे कंदी इहो तूं ॿुधियो वञ वकील साहब नाराज़ न थी ख़ैर आहे तूं इहो बि हाली न वञ नाराज़ न थी ठीकु आहे बाबा मां चाचा तव्हांजा सभिनि जा बयान ॿुधा तव्हांजो बि बयान मूंखे भलो लॻो मवाली जो बि भलो लॻो पर हाणे जेको मूं हीअ सरकारी अदालत जे कुर्सीअ ते वेठा आहियूं असांखे हक़ जो फ़ैसिलो करो इंसाफ़ बाबा तव्हांखे बि राज़ी आहे इन ॻाल्हि जी हा
इंसाफ तव्हांखे बि राज़ी आहे मथे अलाह हेठि तव्हां क़िबला। बस इहो आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, जी सर। हे मां लिखां थो, गॾे खे सरकारी ख़र्च ते चीन मोकिलणो थी। जी सर। चीन मोकिले त इहा गॾह वरी हिते हूंदी त वरी इहा 2 नंबर कमु कंदी। ठीक सर। मवालीअ जो हिन में को ॾोह न आहे। ठीकु आहे, इन पने खे ओके थो कयांसि। हाणे जेको अदालत जी बाबा कारवाई मां ॿुधी, उन जी सर। कारवाईअ में जी साईं। चाचा हाणे तूं बि नाराज़ न थी, तो हुनखे खीर पीआरिया, हर चीज पीआरियो, पर हाणे हिन मवालीअ ते अदालत 380 कलम जे तहत हिकिड़ी चोरी थींदी आहे। हीअ चोरी न आहे, हिन नज़ोरी कई आहे, हिन बि अन्न खाधो, मवाली मुड़ुस आहे, हिन जे बन्ने में टिपी वई आहे। मां अदालत ॿुधी ना इंसाफ़ी न कंदुमि। मूंखे हे कुर्सी जेका मिली आहे न, मूंखे हे हक़ ऐं अदालत जी कुर्सी मिली आहे। मवालीअ खे बाइज़त बरी कयो वेंदो ऐं इन गॾे खे सरकारी ख़र्च ते चीन मोकिलियो वेंदो। हिनखे कुही चीनी खाई वेंदसि। साईं जज साहब हिकिड़ो अर्ज़ु आहे, कुर्सी अलाह से ॾिनी, मूंसां एॾी नाइंसाफ़ी न कर जो मुंहिंजी गॾह वरी चीन थो मोकिले सरकारी ख़र्च ते। चाचा भले सोना विझेसि संज त बि गॾह न मुड़े गंद खां। चाचा फैसलो अदालत में अटल हूंदो आहे। ऑर्डर ऑर्डर फैसलो थी वियो।